अहम ख़बर आहे वगण मां सां शेयर कई पिया बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ डीसी कंबर शहदाद कोट ऐं एसी वारे ख़िलाफ़ लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर वारे ऐं डीएसपी जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो आहे। जेयूआई बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ डीसी कंबर शहदाद कोट ऐं एसी वारे ख़िलाफ़ धरणो हयो वियो हो। हिकु भेरो ॿीहर मां के अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। वगण मां जिथे बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ डीसी कंबर शहदाद कोट ऐं एसी वारे ख़िलाफ़ लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर वारे ऐं डीएसपी जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर कामरान तुनियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। कामरान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, जेयूआई तालके नसीराबाद ऐं तालके वारा जे कारकुननि पारां बोर्ड मुतासिरनि जी बहालीअ लाइ ऐं महांगाईअ ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हयो वियो हुयो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई हुई। जंहिं बाद एसी वारा पहुची मुज़ाहिरीन खे ख़ातिरी कराई त संदनि मसइला हल कया वेंदा, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी कामरान अपडेट करण लाइ।